थाणो बुला खान भरिसां तेज़ रफ़्तार ट्रालर ऐं कार में टक्कर थियण जे नतीजे में हिकु ॼणो फौत जॾहिं त ॿिनि औरतुनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। नूरियाबाद वटि मोटरवे ते तेज़ रफ़्तार ट्रालर जे टक्कर खां पोइ कार ड्राइवर जे कंट्रोल खां निकिरी कल्टियूं खाइण बाद रोड खां हेठि हली वई, जंहिं जे नतीजे में कार में सवार 45 वरहनि जो हमज़ो सरकी थॾे ते फ़ौत थी वियो। जॾहिं त हादसे में 58 वरहनि जो अब्दुल वाहिद, संदसि भाउ बिलावल सरकी ऐं 2 औरतूं मसमात राणी ज़ाल साईं ॾिनो ऐं मसमात ॼामा ज़ाल अब्दुल वाहिद सरकी सख़्त ज़ख़्मी थी पिया। हादसे जो शिकार ॻोठाणनि जो तालुक़ ठुल भरिसां गढ़ी हसन जे सरकी पाड़े सां ॿुधायो वञे थो, जेके कराची खां ॻोठ अची रहिया हुआ त नूरियाबाद वटि साणनि अफ़सोसनाक हादसो पेश आयो। हादसे में फ़ौती जो लाश थाणो बुला खान इस्पताल आंदो वियो, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे हैदराबाद इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॿिए पासे हादसे जी ख़बर पवंदे ई गढ़ी हसन जे सरकी पाड़े में कोहराम मची वियो।